घोड़ाबारी वेझो गुलामुल्ला शहर में नफ़ीस अकेडमी पारां जूनियर जेम्स इंटर स्कूल प्रोग्राम कोठायो वियो, जंहिंमें तकरीरी मुक़ाबला पिणु कराया विया। रिपोर्ट कर रहियो आहे नौमान अली ख्वाजा। घोड़ाबाड़ी वेझो गुलामुल्ला शहर में नफ़ीस अकेडमी गुलामुल्ला पारां हिकु प्रोग्राम नाले जूनियर्स जेम्स इंटर स्कूल कॉम्पिटिशन मुनक़द कयो वियो, जंहिंमें टेबलोज़, स्पीच कॉम्पिटिशन, आर्ट कॉम्पिटिशन ऐं साण गॾु मॉडल कॉम्पिटिशन जा दिलचस्प मुक़ाबला कराया विया, जंहिंमें ॿारनि खे आख़िर में एवार्ड पिणु ॾिना विया। इन मौक़े ते उस्तादनि ऐं शागिर्दनि साण गॾु उन्हनि जे वालिदीन आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असां माशाल्लाह सुठे नमूने सां इलाही स्टूडेंट असांखे रिस्पॉन्स ॾिनो आहे। उन में प्रेज़ेंटेशन हो, स्पीच कॉम्पिटिशन हो ऐं उन खां अलावा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा प्रोग्राम हुआ, जेको हफ़्ते खां वठी ॿारनि तमामु असांखे सुठी ऐं बहितरीनु परफॉर्मेंस ॾिनी आहे। ऐं उन खां पोइ अॼु 12 तारीख़ ते असां प्राइज़ डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी रखी, जेको उन्हनि जे वालिदीन जे साम्हूं असां उनखे प्राइज़ ॾिना। असांखे चवंदा आहिनि तव्हां महिनत कंदा, महिनत खां सवाइ त कुझु बि कंहिंखे कोन थो मिले। महिनत खां सवाइ अलाह साईं चए थो महिनत जे तव्हां कंदा त तव्हांखे अॻियां आउं बि वधाईंदुसि। अगरि जे तव्हां महिनत कोन कंदा, महिनत खां सवाइ त कुझु कहिड़ी ॻाल्हि कोन थी थिए। असांजा बच्चा सुठो पढ़नि पिया, सुठो लिखनि पिया, ख़ासि करके असां अलीशान जी तमामु ज़्यादा महिरबानी, जेको नफ़ीस गुलामुल्ला में नफ़ीस अकेडमी स्कूल खोलियो वियो ऐं इन जे करे असांजा ॿार रोज़ु नयूं नयूं एक्टिविटीज़ सिखनि था, नयूं नयूं गेम्स, नयूं नयूं पोयम्स। हिन में असांजे टीचरिन असांखे सपोर्ट कयो, असां महिनत कईसीं, असांजी महिनत जी वजह ते माना असांखे मिलियो। असांजे टीचर माना इलाही सुठा आहिनि, असां इलाही सपोर्ट कंदा आहिनि, असांखे सुठी तरीक़े सां सिखाऊं कयूं। उस्तादनि जो चवणु हो त उहे ग़रीब ॿार जेके के मजबूरी सबबि तालीम जहिड़े क़ीमती ज़ेवर खां महरूम आहिनि, उन्हनि खे तालीम पिणु ॾिनी वेंदी आहे। कैमरामैन परवेज़ गंद्रो सां गॾु नौमान अली ख्वाजा, आवाज़ टीवी।